नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपलज़पार्टी सिंध जो नायब सदर मंतखब थियण ते सिंधड़ी में संदस शानदार इस्तकबाल कयो वियो। इन मौके ते वॾे वज़ीर जे सलाहकार रियाज़ हुसैन शाह खुरासानी संदस इस्तकबाल कयो। सरफराज़ राजड़ सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असांजो इलाइक़ो पुठिते पियल आहे। ऐं ज़ाती दिलचस्पी वठी मारूरनि जा अहंज घटि करण जी कोशिशि कंदुसि। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर जे सलाहकार रियाज़ हुसैन शाह चयो त वफ़ाक़ जी नीयत ते शक आहे। मुस्तक़बिल में 3 सूबनि पारां बल्दियाती इलेक्शन जी घुर करण बावजूद चूंडूं न पियूं करायूं वञनि। असां मुतालबो करियूं था त बल्दियाती चूंडूं वक़्त सर करायूं वञनि। असांजी पार्टी इन फ़ैसिले जी हामी आहे। हिन मौके ते लेडीज़ विंग जी जियालियूं नौशाद बलोच जी अॻुवाणी में वॾे तादाद में पहुतियूं। सिंधड़ी बाद सरफराज़ राजड़ पंहिंजे अबाणे ॻोठ खिपरो भरिसां खाणी राजड़ ॾे रवानो थी वियो, जिते हिंगोरने में ज़िले सांगड़ लेडीज़ विंग जी सदर रुखसाना शर जी अॻुवाणी में इस्तकबाल पिणु कयो वियो आहे। जनाब आसिफ अली ज़रदारी साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, अदी फरियाल टालपुर साहब, निसार कोड़ो, ऐं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां पार्टी क़यादत जो, जिन मुंहिंजो हीउ फ़ैसिलो कयो। मूंखे हिन जे अहल सम्झो ऐं उमेद थो कयां त जेके असांजा ज़ाती हिते जा मसइला आहिनि, सियासी मसइला आहिनि, माण्हुनि जूं अहंजूं आहिनि, दुख सुख जूं ॻाल्हियूं आहिनि, उहे ज़रूरु पार्टी ताईं पहुचाइबियूं। ऐं पार्टी इन लिहाज़ खां ई मूंखे रखियो आहे जो आउं वर्कर आहियां। त पहिरियों शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो, ऐं ॿियो सभई पार्टी वर्करनि जो जेके एॾी वॾी तादाद में हिते सभई असांजे पुराणे जेको पीपल्स पार्टी जो इलाही इंतिहाई सीनियर कारकुन आहे चाचो सरफराज़ राजड़, जिन खे पार्टी पीपल्स पार्टी असांजे सिंध सूबे जो नाइब सदर मुक़ररु कयो आहे। ऐं आउं सम्झां थो त हीअ हिकिड़ी बहितरीनु क़िस्म जी सिलेक्शन थी आहे हींअर, जेका बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चूंडिया आहिनि जे असांजा उहिदेदार, जेके इलाही सीनियर ई हक़ हो हुननि जो। ऐं हीअ हिकिड़ा जेके हक़ीक़ी ख़िदमत करण वारा माण्हू आहिनि, जेको उन्हनि जो मिसाल ॾिसो पिया, एॾी आवाम आयल आहे, उन्हनि सां मुहबत करे थी। ऐं उमेदूं आहिनि इनशाला सभिनी जूं उन्हनि में त हू इन्हनि मां ख़िदमत कंदा, इन्हनि खे इन्हनि जो हक़ वठाए ॾींदा। ज़रूरु असांजी पार्टी तयारु आहे हिन में, ऐं इनशाला जीअं ट्रम्प पूरो थींदो त असांजा जेके वर्कर आहिनि ऐं असां पाण पार्टी जा जेके बि असांजा लीडरान आहिनि उहे त रेडी आहिनि, इनशाला कराईंदासीं। पर असां वफ़ाक़ ॾे निहारियूं पिया त उन्हनि अञा ताईं 3 सूबनि में तक़रीबन उन्हनि जो ट्रम्प पूरो थी चुको, उन्हनि वाढियूं बि टोड़े छॾियूं त अञा ताईं उन्हनि इलेक्शन कोन कराई आहे। हिते जेके सिंधड़ी में असां पंहिंजो सरफराज़ जे इस्तकबाल लाइ आया आहियूं, ऐं असांजे क़यादत जो पार्टी असांजे क़यादत जेको फ़ैसिलो कयो आहे सरफराज़ जे लाइ, मां सम्झां थी इहो तमामु बहितरीनु फ़ैसिलो आहे। छो जो सरफराज़ साहिबु हिकिड़ो नज़रियाती ऐं हिकिड़ो तमामु बहितरीनु इंसानु आहे। ऐं हुन हर हमेशह किपरे जी आवाम हुजे चाहे डिस्ट्रिक्ट सांगड़ जी आवाम हुजे, हुन हर हमेशह ग़रीब आवाम खे साथ ॾिनो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।